दोस्तों मां चैनी तालकन की कार करते हुए कुछ जिंदा भी खुश दादी दिल खुश तो तमाम समारोह हुआ तमाम नौ दादू आए सुबह फजल रहमान साहब दादू आयो इन मत के कौन परस्त जिए सिद्धवारा मिलाए याद नाकाबिल बर्दाश्त थी तो को गैर सिद्धि की दादू में लगे मुझे इश्तिहार आया तो मौलाना तक के रकम मुझे इश्तिहार ने बताऊं पांच इश्तिहार आनी मारे मुझे धड़कन यारे रो पिया तो समय मौलाना जी बेवर बदी करे दादू करू हुकुम परस्त असा नाले माता राजू का जमात का नहीं मां के सो नो आयो मौलाना जो जवाब किए दियो तो थे तो आना है तुम परस्त करदा मां उन वक्त में रिवाल्वर जो नओं लाइसेंस वरितो उहो मां पंहिंजे जेब में विधो माण्हू ॾिठमि त आहिनि कोन को कहिड़े माण्हू सां गॾिजी वेंदो रईस दातर खां वेठे मूं फोन कई त असांजो क़ाइद अचे थो दादू ऐं जीए सिध वारा धमकियूं था ॾियनि कुछ मुसल्ला मानो तू मोके तो कहते को दातल खाना मानो मोके राइफल याकत बाप रेलवे स्टेशन रोड चालो नंढड़ो बाप इन्हीअ में मौलाना जो प्रोग्राम रखियो सुनो माण्हू थोरा मुझे दिल पे धड़के ते कड़ी वाला वे दिखा देगा मां पासे का रेवा कड़ी धड़काए थी संदो बाबा मां कच्ची कच्ची सू चाया हथियार मारे वाला आए रहे है बहरहाल कोई नहीं मौलाना बि नौजवान हो मां बि नौजवान नौजवान तकरीबन असां हम उम्र मूं वटि फोटू आहे गॾु मुंहिंजो फोटू उहो रिवाल्वर ॾिसण में थो अचे इहे फोटू मूं आहे उहो ज़मानो हो जो मौलाना जी तकरीर दादू में थियण न पिया ऐं हर को ये सिलवारा दूसरा है आपसे करता है गुस्ताखी करना देखे दातार का रमाना उसका गेस्ट है फिर ऐसे लोग समूह दिया है कोई गुरुना शराब की उसी भी पर विभाग ऐड़ा ना समझ जो मौलाना के पंजाबी बेसे पठान न बेसे ये पंजाबी मुर्दाबाद मौलाना पंजाबी जो पंजाबी मुर्दाबाद झेड़ो कदो तो झेड़ो गला बुधो तो बुधो न तो थी वही मुश्किल थी जे मौलाना राज जो काथे इंतजाम माण्हू कहिड़ो माण्हू को ज़मानो इहो उन वक़्त में हैदराबाद माण्हू मिनथू कला सुकू जे जीवन जे ॾाढा ख़ैर
जेको नथो जुड़जे तो उड़े है बावड़ी मूंखे छो वञे पर उहो ज़मानो बि असांजो हाणे जेका कारकर्दगी बि उधार दिलि ख़ुशि थींदी की न थींदी कड़म में जान करार थी आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां कारकुननि जो ई ज़ोरा जो मौलाना कमर बाजवा जो मुक़ाबिलो नारे तकबीर कायद जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान कायद जमीयत हज़रत मौलाना फजलुर रहमान मौलाना दिल्ली जे एसपीडीआर गई असांखे दाऊं घुरिजे पर मां जान थो कमर बाजवा चीफ ऑफ आर्मी मौलाना जो दाऊं अमेरिका इन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह पूरे पाकिस्तान में दुनिया तस्लीम थी करे तो सब खां वॾी सियासी जवाब जमेलो आहे ऐं तव्हां ॾिठो नवाज़ शरीफ़ जेल खाई वियो आसिफ ज़रदारी जेल खाई वियो मुल्क भॼी विया इन नेब जे करे ऐं नेब मौलाना जा इहा हथ ॿधी थी अहिड़ा क़ाइद हुजण घुरिजनि जेके आर्मी चीफ खे चुकाए वेठा फौज जो पुत्र में पेशाब थो वहे मौलाना जे नाले ते कवर कमांडर इजलास थियो पाण में मशवरो कयूं त असां वॾनि वॾनि सियासतदाननि खे जेल में विझी छॾियूं मौलाना खे गिरफ़्तार कयो जेको असांजे ख़िलाफ़ सॼे मुल्क में बाहि बारे वेठो आहे उनखे छो था गिरफ़्तार हिकिड़ो माण्हू त उन्हनि कर्नलनि मञाणो ॿिनि कर्नलनि चयो त जेकॾहिं मौलाना फजलुर रहमान खे गिरफ़्तार कंदो त शहर शहर में जंगी शुरू पोइ केतिरा माण्हू मारी वियो शहर शहर में जंग शुरू इहो हुननि छो चयो तव्हां समूरनि जी कुवत इहा जंग जादू में बि लड़ी वेंदी इहा जंग सखर में बि लड़ी वेंदी इहा जंग नाथनि में बि लड़ी वेंदी मौलाना अकेलो न आहे जेॾी जुरत हिमत बहादुरी ऐं शुजाअत अल्लाह उनखे ॾिनी आहे ऐं कंहिं माण्हूअ खे कान्हे कमर बाजवा में वो आहे तेरी कुवत का गॾु करे जंहिंखे 7 लख फ़ौज जी आहे इहा तव्हांजी कुवत आहे तव्हां कारकुन ऐं क़ाइद असांजो कहिड़ो आहे मां उनजी छा ॻाल्हि हाणे जो बीमार थियुसि कैंसर थियो दिमाग़ में ट्यूमर थियो खान में विझनि 10 लख रुपया ऑपरेशन जा चया सब सर्जन जेके भी कैंसर जा उन्हनि समूरनि समझिया अथई छो त मुंहिंजो नियाणो कैंसर जो चयो थो बाबा चांस केतिरो टेबल ते मरी वई ऑपरेशन टेबल ते मरी वई शुगर जो मरीज़ आहे ऑपरेशन टेबल ते मरी वई उन करे असां का बि चांस नथा आगा खान जो डॉक्टर हो 12 मुल्क में ऑपरेशन कयो जेको मरण जे लाइ 3 महीना बराबर जो बड़े मुल्क मिलियो कि मूंखे 90% उम्मीद आहे त तव्हां बची वञो 10% पतलो मां अस्पताल में दाख़िल थियुसि हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब 4 लख में ॾियारे 10 लख उन्हनि 4 लख मौलाना फजलुर रहमान साहब मुझे ॾियारे मोकिलिया 2 लख राशिद खे ॾिने साईं ॾेई
मैसेज मुझे कई मुझे जैसे तव्हां चोटी हाल में हो मुझे मुझे जवाब दे तव्हां जे फहम फासद दानाई सब जरूरत असां जरूरत नहीं तव्हां कराची जे सभिनी आदमनि खे चई तव्हां वञो मुंहिंजो भाउ उहे सभई ॿोली आया पैसा खणी आया कि मौलाना असांखे मोकिलियो रोज़ मौलाना रोज़ मौलाना ॼण त मूं सां गॾु वेठो आहे ऑपरेशन थिएटर ते वञा त फोन थो करे मौलाना ऑपरेशन ते जा रहे हो मैं हाणे कि मैंने मुसला बिछा दिया कि मैंने मुसला बिछा दिया चार छह हुए बाहर थे तू तो बड़ी दरवाजे पे फोन नहीं बोलना घर जा रहे हो जनाब मैं घर जा रहा हूँ कैसा बच्चों को सलाम करना ला आपको कुछ क्या है बता यार मुसला घर में हो पूरी दुनिया उनके तस्वीर दी करे पूरी उम्मत मुस्लिमा जो अगवान होना बोलूंगा अल्लाह जो मां वजगार ये जमात की बरकत डॉक्टर जे में ऑपरेशन कयो नाजुक ऑपरेशन करे मुझे उते ऑपरेशन थिएटर में रखियो डॉक्टर जो लेके देने जे वारसन के सकते मुझा छोकरा बाहर निकला उन्होंने जो डॉक्टर साहब का कैसे इन्हनि जा मुंहुं हेठि लॻी था तीन जा ऑपरेशन करे ॿार कढंदा हुआ बाबा उते रखी छॾे करे असांखे सॼे शायदि डेथ थी वई वफ़ात करे वियो उनखे हाणे असांखे तसल्ली ॾिनी बाहर दरवाजे से डॉक्टर बिठो उन्होंने पूछे कि ये करता क्या है आपके वालिद साहब काम क्या करते हैं तो मुदार से मदद से का मुर्गी है मदद से पढ़ाया कि फिर ऐसा कहो ना खुदा का आदमी ऐसा कहो कि खुदा का आदमी है ये ऑपरेशन मैंने नहीं किया कोई और ताकत थी जिसने ऑपरेशन किया जब मैंने आरी की मशीन रखी तो मैं समझ रहा था अगर मेरा हाथ नहीं चल रहा किसी और का हाथ और ऐसा आसान बेहतरीन ऑपरेशन मैंने पूरी जिंदगी में अच्छा ऑपरेशन हमारी बस चले आती है बस जिंदा ऑपरेशन चले बस उमा में आ जाएगा कोशिश होगा एकड़ो वार्ड में आई तो शायद मरी छहनि ॼणनि जो वार्ड हो हिकिड़ो मां वेठो हुउसि पूरे होश जी हवा पूरे होश जी हवा पोइ पुछण पिया न ॻाल्हाए सघे थो ॿुधी सघे थो ॾिसी सघे थो चोरे सघे थो ऐं चयो टॉप सुभाणे हलेसि जब टॉप इन बाबा आपने पाक कहा मास पटाटा है ना और जेके मखरज आहिनि वात में हरफनि जो उन्हनि हर मखरज मथां लफ़्ज़ कढा आहिनि पर हिकिड़ो लफ़्ज़ चई त घोड़े वारो घोड़े खे पिचक कीअं ॾिनो वो पाण चई ॾेखारी चई ॾेखार मैं घोड़ा चलाता आखिर ॾुखियो मां न चई सघंदुसि कॾहिं मूंखे मैं घोड़ा चलाता सुना तो मैंने सुना है लेकिन कभी कहा नहीं है इसके लिए नहीं सब टेस्ट मुझे ओके सब टेस्ट इंडियन या तो हुन डॉक्टर चवणो ॿुधे खुदा का आदमी ॿियो मतिलबु असांजो कहिड़ो
नेकोकारनि सां गॾु आहियूं, अल्लाह वारनि जे जमात सां गॾु आहियूं। अल्लाह तबारक व तआला जानी ऐं माली सभु भलायूं ॾींदो, सभु भलायूं। मौत जे दस्ते तां माण्हू मोटी थो हुजे, रब्बुल राज़ी त सभु। मां इहो ॾिठो, अल्लाह जो नालो छा थींदो, रब जी महिरबानी कीअं थींदी आहे। ॿियनि मरीज़नि खे बि ॾिसां पियो, पाण खे बि ॾिसां पियो। 10 लख रुपया आहिनि फीस जो, 10 लख ऑपरेशन। ॿियो वरी हुते पाण सां गॾु ख़र्च थिए, हफ़्तो ख़ुदा जी कुदरत हिकु हफ़्ते में 14 लख मूं वटि पहुता। न कंहिंखां घुरियमि, न कंहिंखे सुवाल कयुमि, न कंहिंखे फ़ोन कयुमि। फोन ते पैसा ईंदा रहिया, मायुनि जूं फ़ोनूं आयूं, असां वटि सोनू थी वियूं आहिनि, उहे विकिणीअ सां मोकिली। न वॾेरो हुउसि, ग़रीब मदरसे जो मौलवी 14 लख रुपया ख़र्च करे आयुसि। तो मां पे अर्ज़ कयो त कॾहिं जमियत उलमा इस्लाम जो मौलाना जी तकलील सां न पई कराए सघीसि। ऐं हींअर डीसी अॼु हाणे दफ़े आयो त डीसी साहिबु सॼो गेस्ट हाउस, सचट हाउस मौलाना जे नाले ते करे मूं डीसी साहिब जो मौलाना असांजो महिमान आहे, तव्हां वटि कोन रहंदो, असां वटि रहंदो, मौलाना असांजो महिमान। तॾहिं ख़ालिद महमूद हुजत मौलाना जो ख़्यालु जेकॾहिं असां वटि आयो आहे, असांजो महिमान आहे त असां वटि, जेकर न त मां हिन स्टेज ते मौलाना मां हथ कढां। महिमान असांजो रहिजे, बचल नओं ठहारायो, उनमें मां इंतज़ाम कयो। मौलाना जीअं दाख़िल थियो, चई मोर सभु मुक़ाबिला बराबरि बराबरि आहे, जैसा वैसा वैसा ऐसा। कारख़ानो कोन हूंदो, मिंथूं कंदा हुआसीं कंहिंखे अमीर थियण जे लाइ, जनरल सेक्रेटरी थियण जे लाइ। हैदराबाद जा माण्हू अची दादू जा जनरल सेक्रेटरी थींदा। असां वटि जीवन शाह में जुमे ते 15 माण्हू हूंदा। मां सोचींदो हुउसि जेकर जलसो करायां त माण्हू कहिड़ो आणींदुसि ॿुधाइण, जलसो कीअं कराए। अॼुकल्ह तबारक व तआला हेतिरा साथी आहिनि जेके मुतहिद ऐं मुतफ़िक़ आहिनि। तव्हांजी इहा कारकिरदगी मां ॿुधी ॾाढी दिलि खे ख़ुशी थी। मुंहिंजा दोस्त जॾहिं जमात उरूज ते पहुचंदी आहे त उनजा कुझु हासिद पैदा थींदा। जमात जॾहिं उरूज ते पहुचंदी आहे त के हासिद पैदा थींदा, तो उहे कोशिशि कंदा आहिनि त जमात में ॾिठे थो फलाणे उहिदेदार ते आङुर खणो, फलाणे खे चओ फलाणे खे चओ बेकार आहे। इंतिशार अल्हम्दुलिल्लाह असां सभु मुतफ़िक़ ऐं मुतहिद आहियूं। हाणे खां न काफ़ी अर्से मूंखे 35 साल थिया आहिनि जो दादो जो अमीर आहियां बिना मुक़ाबले। इहो नालो ई न आहे, इहो सिंध में मुंहिंजो रिकॉर्ड आहे, पूरी सिंध। कंहिं बि सिंध में ईअं न आहे जो हिकिड़े ज़िले जो अमीर एतिरा साल हलियो हुजे।
है ना, एक दादू जो रिकॉर्ड आ उन्हें जो मेरे हेतरा सारा और इलेक्शन के आगे ये जब खाल लोग यार अदा अमीर बोल सब पूरे में है ये इलेक्शन के लिए जाकर अमीर तो बोले वो तो असुगारी यार कार पर जमा पर वो साके खिलाफ माना है मोर में वाक्य बुझाए तो मां नहीं करे जिंदगी कार पर हो पूरे इस्लामाबाद बैठो हुन मूंसां कहिड़ी हमदर्दी कि मुंहिंजो भाउ वॉइस मैसेज ये रोज़ सुबुह शाम छोकिरो मुंहिंजो आहे मां त फ़ोन न कयो वञे त हलाए सघां मुंहिंजे छोकिरे खे फ़ोन तबियत कीअं आहे साईं तबियत कीअं आहे साईं साईं मुंहिंजा सलाम चइजो हीअ आवाज़ु मुंहिंजो ॿुधराइजो साईं हाणे मां सखर ॾिस MIR कढियो आहे त मौलाना जी फ़ोन आई तो मौलाना लाल ताड़े से हैदराबाद जा रहे आप दादू ने आपकी यादत कर अभी दादू नहीं गया मैं कंडियारे में हूँ लेकिन आज सखर आज मैं भी सखर है तो मुझे मौलाना ये बद अखलाकी है कि मरीज को कहा जाए कि मेरे पास आओ ये बद अखलाकी है अखलाक ये है कि खुद आदमी मरीज के पास तो तव्हांखे जेका सवली ॻाल्हि लॻे तव्हां वटि हिते राश जा हुजे त मां अचां मां सखर में आहियां जेकॾहिं तव्हां मूं वटि अचो त खान में बंगुल में मैं हाणे हेॾे मौलाना गिफ्टिन में काथे कंडियारे ते चाढ़ी हुई काथे गाड़ी ते आए तो काथे चाढ़ी करे अॼु मां बि हिते आहियां मां शिकारपुर ऐं सखर ॿिन्ही ज़िलनि जी मजलिस इजलास हो इजलास मौलाना पेश सबसे पहले मैं उससे बात करूँ फिर आपसे बात करूँ मेरे माँ के पास जैसे एक कुर्सी रखो एक ही कुर्सी रखो मौलाना एक दिल बर्दाश्त न करे मैं हजरत में भी नहीं जी आप मरीज है मैं मरीज न हूँ तो ठीक ठाक हूँ सखर लगाया हूँ आपका तो मौलाना सजो अपने चंद्र वाला मुझे मौलाना काम हद करेंगे क्या मुझसे गली हुई बहरहाल असांजो ॿार मां अॻु में तक़रीर कई दफ़ो मां रहमत मिन अल्लाह बिंत lahu ولو كنت فظا غليظ القلب لانفضوا من حولك فاعف عنهم واستغفر لهم وشاورهم في الامر قائل لا سبق पहिरियों शर्त ख़ुदा रखियो आहे त हू महिरबान ऐं अल्लाह जे रहमत जे करे तूं हिननि ते नरम थी पियो ولو كنت فظا غليظ القلب जेकॾहिं तूं सख़्तु दिलि ऐं सख़्तु ज़ुबान हूंदी आहे कंहिंखे थो चवे अलाह जंहिंजी फरमान बरदारी वाजिब आहे उनखे थो फरमाए जेकॾहिं तूं ज़ुबान जो सख़्तु दिलि जो सख़्तु हुजी आहे त लन फर्मू में न हाणे हिसाब आहे तुंहिंजे चौधारी छुटी साहबा भजन जहिड़ा पर क़ाइद ते मदार आहे क़ाइद भलो आहे कार पर सिर्फ़ जे नज़र आहे
ऐं मौलाना जे लाइ सॼण जे लाइ कारकुन तयारु आहे। मां अर्ज़ु कयां त हींअर तकरीरुनि जो दौरु न आहे। घणो अरसो तकरीरुनि वॾा जलसा कयासीं, जुलूस कढियासीं। हींअर जिहाद जो वक़्तु आयो आहे, मौलाना जिहाद जे मैदान में वेठो ऐं हिकु भाड़ी लश्कर जे साम्हूं वेठो आहे। कराची में मूं तकरीर इहा कई, मुंहिंजो वाहिद मौलाना आहे जेको यज़ीद जे लश्कर जे अॻियां इमाम हुसैन वांगुरु वेठो आहे। हीउ लश्कर यज़ीदी आहे। जेकॾहिं को हुनखे ललकारे थो, मुक़ाबले में आयो आहे। इमाम हुसैन जे करबला जे मैदान में आयो, मौलाना फज़लुर रहमान करबला जे मैदान में। हुन वीचारे चयो मेरा हुसैन अभी करबला नहीं पहुंचा, मैं हुर हूं मगर लश्कर यज़ीद। और इमाम हुसैन पकड़ो तो यज़ीद लश्कर सर इमाम हुसैन शहीद। एक खोपड़ी के वास्ते करते हैं लोग हिमायत यज़ीद, सिर बचाने के लिए यज़ीद ही नहीं। जैसा मोहम्मद रसूलुल्लाह जी बात वरती आहे, इहा वाट जन्नत जी वाट आहे, दुनिया ऐं आख़िरत जे कामयाबी जी वाट आहे। हा, मुश्किलातूं ईंदियूं, तकलीफ़ूं ईंदियूं, जीअं दोस्तनि ॻाल्हियूं कयूं आहे, पर मुक़ाबिलो करणो आहे। इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ तव्हांजी कारकिरदगी कम जमा जनरल सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी सिंध जो सॼो कमु केरु हलाईंदो आहे? राशिद महमूद तेरा अमीर आहे जनरल सेक्रेटरी। वो जेको कमु कंदो आहे त सभिनी जे नज़रुनि में हूंदो आहे। पोइ चयो त मां ईअं चयोमांसि मूं ते तवजो कोन्हे, मुंहिंजो कमु हीअं कयईं। 4 साल आहिनि सभई माण्हू केतिरा कम हुया 50। सिंध जे इजलास में मौलाना खे एवॉर्ड मिलियो आहे, एवॉर्ड मिलियो आहे कारकिरदगी ते। ज़िले दादो में पूरे सिंध में सब खां बेहतरीन कमु जमीयत उलमा इस्लाम जो इहो एहसासु हिनखे न मिलियो आहे, पर असां सभिनी खे बाक़ाइदे शील्ड सूबे वारा। अल्हम्दुलिल्लाह कमु हलंदो। मौलाना जो साथ कयो चवंदा कूफी ला यूफी, कूफी माण्हू खे घुरायो आयो, पर मैदान में हिकिड़ो कूफी कूफी न आहे। असां कूफी न आहियूं, हुसैनी असां हुसैनी आहियूं। पंहिंजे हुसैन जो साथ न छॾींदासीं, यज़ीदी लश्कर खे छॾींदासीं। हिकिड़ो मौलाना उन्हनि खे ईसायो वेठो आहे। हाणे पंजाब में नारा हलिया आहिनि, जॾहिं शहबाज शरीफ़ खे गिरफ़्तार कयो त पंजाब में नारा आया आहिनि त बाजवा कुता कुता, बाजवा कुता कुता। कमर बाजवा खे कुतो कुते जो नालो लॻो आहे। ऐसे दिन पहिरियों दफ़ो पंजाबी जे ख़िलाफ़ इहे नारा आहिनि। इमरान खान ज़ानी लौंडे बाज़ चुतू
ॿई शयूं अथसि, ॿई शयूं अथसि। चुतूं आहे न रंधे वारो। मूंखे यादि आहे कि अमेरिका जे लाइ ये अक्सर चुतूं दुआ कंदो आहे। हम जिस परस में ये चुतूं ना असांखे कंहिंखे चई वारो इहो असां ते उमिरि कंदो जेके तहजुद गुज़ार आहिनि, तक़वा ऐं परहेज़गार आहिनि, असां हिन हुकूमत बर्दाश्त कंदासीं? सिर्फ़ अल्लाह जो नारो हाणे असां उथूं त बातिल पाणे भई हा जानी भी कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं, माली भी कुर्बानियूं ॾियणियूं। सैयदना अबू बकर सिद्दीक़ घर जो समूरो माल खणी आयो, असां खीस जे 1000 मां हिकिड़ो सैयदना अबू बकर सिद्दीक़ घर जो सभु सामान सामान उहे करे सिद्दीक़ आहे। बस मूंखे इहो अर्ज़ु करिणो हो, हिमत कयो, इत्तिहाद इत्तिफ़ाक़ कयो, हिक ॿिए जी टंग न छो ताउन कयो। ताउन दिल में तक़वा वला ताउन इस्म वल उद्वान वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह शदीदुल इक़ाब। अल्लाह जंहिंखे इज़त ॾींदो आहे उनखे मथां वठंदो आहे। उनखे छा وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير انك على كل شيء قدير। नंढा वॾनि खां वधी वेंदा आहिनि, शागिर्द उस्तादनि खां वधी वेंदा आहिनि, मुरीद मुर्शिदनि खां तक़वा में वधी वेंदा आहिनि। ॻाल्हि सम्झ में अचे थी? ईअं न आहे त मुरीद मूंखां छो वधी वियो। मुर्शिद हूंदे मुरीदनि जा केतिरा मुरीद थी विया, उस्तादनि हूंदे शागिर्दनि जा केतिरा शागिर्द थी विया। उस्ताद खे छॾे शागिर्द वटि पढ़ंदा वेंदा आहिनि। मूंखे उमेद आहे त तव्हां ईअं जोश ऐं ख़िरश सां अल्लाह जी बुनियाद मरसूस जमात बणिजी पंहिंजे अकाबरीन सां साथ ॾियो। वधे वई त इहा जान ईंदी न, हुन वीचारे तो जान दी हुई उसी की थी। मां ये जान नहीं कर विंदर के दी अल्लाह जी थोड़ी उन्हें की मां मोटाए जान दी हुई उसी की थी। मेरा क्या गया, मुझे छा गया। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे हिम्मत ॾे, तव्हांजे ताल दुआ करे कुर्बानी जो जज़्बो अता फरमाए। सुस्ती न थिए, वला तहिनु वला तहज़नु, रब्बु وكأي من نبي قاتل معه ربيون كثير فما ظهروا لما أصابهم وما ضعفوا وما استكانوا والله يحب الصابرين। रब फरमाए केतिरनि नबियनि सां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां न, केतिरनि नबियनि सां जेको अल्लाह जो नबी आहे उन्हनि सां गॾिजी अल्लाह वारनि जंग कई कुफर ऐं शिरक सां। उहे बि अल्लाह वारा जिन मूसा अलैहिस्सलाम जी मदद कई, यहया अलैहिस्सलाम जी मदद कई, ईसा अलैहिस्सलाम जी मदद कई। कातर मां उम्र भी कसीर
अमा वहदुक लिमा असाबा तो जॾहिं उन्हीअ में उनखे तकलीफ़ूं पहुतियूं त कमज़ोर दिलि न थिया, सुस्त न थिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जिहाद में हिकु माईअ जा 4 पुट शहीद था थियनि। उहो में मशहूरु थी वियो त हुज़ूर शहीद थी विया। माई घराने के लिए रस्ते ते बीठी खनसा जो नालो जेको साहबी रोटे पुछेसि त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की साईं मुंहिंजो तुंहिंजो पुटु शहीद थी कि मां पंहिंजे पुट जो नथी पुछां। वरी ॿियो माण्हू आयो वरी पुछेसि त साईं कीअं आहे, हुन ॿुधाए ॿियो करणो खपे। टे पुट जी ख़बर न हुअसि, चौथे पुट जी ख़बर न हुअसि। तेसिताईं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। हुज़ूर जे चेहरे ते नज़र पई त तोखे सभु दुख हुया, तूं आई त सभु कुझु आया, तूं आई अल्लाह जो दीन आहे त सभु कुझु आहे। अल्लाह जो दीन आहे त इहो क़बर में बरंदो, क़यामत जेकी बरंदो दुनिया में बरंदो। असां दीन वारा ख़ुदा जो माण्हू कीअं ख़बर पई त ख़ुदा जो माण्हू आहे? इहा अल्लाह जी महिरबानी आहे न। रब जो लुत्फ़ हो, बेदीन खे ख़बर पई त अल्लाह जो माण्हू आहे, मदद जो माण्हू आहे, अल्लाह जो माण्हू आहे। ईअं चयो त अल्लाह जो माण्हू, अल्लाह जे माण्हू खे को शिकस्त ॾेई न सघे। कमज़ोर थियो नकी बातल जे अॻियां झुकियो, सब्र कयो। अल्लाह सब्र करण तव्हां अल्लाह जी जमात आहे, अल्लाह जी जमात आहे। कंहिं वॾेरे जी कंहिं नवाब जी जमात न आहियो, सभ खां वॾे अल्लाह अकबर जी जमात, सभ खां वॾा। असांजो इहे पैसो असांजी छा आहे, सभु कुझु अञा ॾींदो, अञा ॾींदो। 14 लख रुपए सम्झो मुंहिंजी ताक़त ई 14 लख 25,000 रुपया मुंहिंजी पघार आहे। हर महीने कर्ज़ थो कयां, पोइ जो 14 लख पइजी विया ऐं हिकिड़े हफ़्ते में 14 लख ॾे ॾींदो। छोकिरे खे पैसा मुंहिंजी हालत इहा आई, मां हीअ हथु आस पास की खबरदारी ॾिजी इन्हनि मर्दनि ऐं मायुनि जे दिलि में कंहिं इहो विधो, कंहिं विधो जेके अणसुञाणू माण्हू, उहे जेके रेड़ीअ ते पटाटा था विकिणनि, उन्हनि ते पैसा मोकिलिया। साईं आपे झुके थो, साईं ज़ाइफ़ुनि जो साईं आपे ज़ाइफ़ुनि वीचारियूं दुआऊं घुरियूं, उन्हनि मुसला वीचारा जेको मिले तीअं असांजे ॿारनि खे तव्हांखे सभ खां वॾी इहा दुआऊं ॾाढी पूरी सिंध में दोस्त मूंखे ॾाढी दुआऊं। मां दिलि में ख़ुशि पियो थियां त अल्लाह कंहिं न कंहिं जी दुआ त ॿुधंदो ज़रूरु। हेतिरियूं हज़ारियूं दुआऊं आहिनि, हज़ारियूं दुआऊं।
हिकिड़ा माण्हू जिन जो सां परेशान थियो वञा अस्पताल में मुंहिंजा दोस्तो ये चङी अल्लाह जे दीन जी जमात आहे जेका शराब ॾियनि कान ॾियनि रिश्वत खोर पुछड़नि ऐं कमीननि शख़्सनि जे विच में मुल्क असांजो अची वियो आहे इन ॻाल्हि जा अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम कंदो इन जे लाइ महिनत करणी आहे असां हिज़्बुल्लाह जा नुमाइंदा आहियूं अल्लाह इन हिज़्बुल्लाह खबरदार अल्लाह जो जेकॾहिं इन मौत अची वियो त इहो मौत आहे हयाती आहे असली हयाती आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हयात आहिनि किन ममात आहिनि हयात कॾहिं आहिनि जो रसूल जे तरीक़े ते हलंदो उहो कीअं मरंदो उहो बि ख़बर में आया उनजो मिसाल माण्हू आहे अॻिमें मां तकलीफ़ में अगर जाबिर कई साहबा जी दावत दोस्त साहब सारे मानी खड़ी आयो कपड़े जी दस्ताना मानी दोस्त जे अॻियां वेठी कपिड़ो खणी ॿाहिरि निकिती कपिड़ो खणी ॿाहिरि निकिती साहब हैरान थी विया न कपिड़ो हिन बाहि में जो थी वियो थोरी देरि खां पोइ कुंड खां वठी वई चङे कपिड़े खे त अछो हुजो या मिटी सड़ी वई कपिड़ो कपिड़े खे लह सघंदा त उन्हनि पुछियोसि हीअ छा आहे जब मिटी सड़ी वई कपिड़ो बि सड़ियो करे जे मां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़े दफ़े दावत कई पाण सभु आया पानी ठाहियो हथ धराया इहो कपिड़ो कोन इहो कपिड़ो ॾिनो आहे अलाह जा रसूल हथ उघिया जंहिं ॾींहुं अलाह जा रसूल हथ उघिया आहिनि हिन कपिड़े ते पाया जंहिं कपिड़े ते मोहम्मद मुस्तफ़ा जा हथ कपिड़े ते पाया जंहिं माण्हूअ जे अंदरि मोहम्मद मुस्तफ़ा जो वस्तु अचनि उहो सोए हसण ते उनखे जनम जी बाज़ारि में दुनिया ख़र्च कर थोरी जेकॾहिं कमी बेशी आहे हुनजो सुधारो कबो बाक़ी अल्हम्दुलिल्लाह जमात करे मां तव्हां सभिनी सां राज़ी आहियां तल को ख़ैरपुर हुजे तल को दादू हुजे तल को जोई हुजे या तल को मेयर हुजे छो त पोइ उहे ॾींहं ॾिठा चए मां आख़िर जवान